नेता हाँ बारे हुई नहीं भागा दीनार यो मोबाइल में छाती दिसे चावरी छा इस शादी ने यूरोप में तो जाना मारू मोटरसाइकिल पे वाला है इनमें केड़ी वडी गाला चरी असो वडे ते गडो मुल्क तो आवाए ने अरे छडी नी निभाए की मोबाइल के अचु तको चाहत जी चाडी में मोहब्बत जो मखण खाऊं मुआ घणा दफा तो के झलिवा तो ये बात पाजो प्रति करे गालाइंदो ते असल बात में कुत्तो मोह पे देनी थपत बल्ले मुझे बात मत के थपत अचे बाकी तू यो जको सो नेराने अतुर खाई दी है ना यो मां मराए तो ॿियो केरु फाटल नोट बि न ॾींदी मुंहिंजी ग़रीबनि जी गोॾी फाटल 50 या मां जो चाहियां थी न त तोखे कुतो लॻाए या सॼो ॾींहुं तव्हांजी टाटा बंदि न थी थिए हलो हली सफ़ाई कयो अंदरि हल मुंहिंजी किशमिश त अंदरि हली सिक जो सॻो बि सोरियूं ऐं सफ़ाई बि कयूं अच त तोखे तो अंदर थी मले अच सफ़ा बाहि लॻी पई आहे मार पवे मानी कोन खाधी आई जा सुबुह खां हलो हाँ जमशेद सेठ मुझा पैसा कोन पाता सेठ तो के खबर आन तो खालो दादा पैसे जो मुरीद है आए पैसो खालू दादा जो मुर्शिद है आए ही मुरीद पंहिंजे मुर्शिद के ॾिसण लाइ तरसे थो मां कुछ भी ॿुधण नथो चाहियां मूंखे सुभाणे जे सिज में पैसा खपनि ठीक है कायनात करते जो वीडियो है ये मुझे दोस्त है खालू दादा खालू दादा ये है कायनात मुझे मोहब्बत सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह चश्मे बदू अरशद तुझे कायनात हुस्न जो अजूबो आहे अजूबो अरशद लगे तो तव्हां थकजी पिया हूंदो इन करे तव्हां आराम कयो तव्हांजे खाइण पीअण जो बंदोबस्त कयां थो ठीक है खालू दादा अरशद तू मुखे हिते रहाईंदे ही जगह तो मुखे अजीब थी लगे ही दिस कि ये अजीब तरह जी जगह है ही गुल ही अजीब फोटो ही टूल ने जो कायनात शहर में जगह ॾाढो मुश्किल सां मिलंदियूं आहिनि कुझु ॾींहं हिते रहंदासीं पोइ का सुठी जगह वठी होॾे हलंदासीं हले छो दिल खे उल्को थी पियो आहे घर में बिना कंहिंखे कुझु ॿुधाइण जे तोसां गॾु निकिरी आई आहियां ओ चरी तूं को बि उल्को न कर मां वकील सां ॻाल्हाए छॾियो आहे सुभाणे पाण कोर्ट में शादी कंदासीं ऐं पोइ तुंहिंजे माइटनि खे बि परचाए वठिबो ॾिस अरशद मुखे प्यार जे पेचरनि में अकेलो छॾे न वञा मुखे पंहिंजे साह में समाए रखजा कायनात तूं मुंहिंजे साहनि जो सिलसिलो आहीं ऐं तोखां अलॻि थी मां मरी वेंदुसि तूं मुंहिंजो जियापो आहीं कायनात माण्हुनि जो क़िबलो काबो हूंदो आहे पर मुंहिंजो क़िबलो तूं आहीं मां तोखे ॾिसी इश्क जी निमाज़ अदा कंदो आहियां ऐं मुंहिंजे वजूद जो ज़रो ज़रो तुंहिंजी सूंहं खे सजदो कंदो आहे कायनात जेकॾहिं अञा बि तोखे मुंहिंजी मोहबत एतबार न आहे न
कायनात ही यासीन शरीफ़ ही भी तो क़ुरान आहे न। ही मां क़ुरान मथे ते रखी चवां थो त तूं ई मुंहिंजो पहिरियों ऐं आख़िरी प्यार आहीं। तूं मुंहिंजी दिलि में ईअं आहीं जीअं गुलनि में गुलाब जी ख़ुशबू। न अरशद, तू ही कुरान मथे ते न रख। मूंखे तो ते भरोसो आहे। जेकरे तो ते यकीन न हुजे हा त इहे पंहिंजे घरां निकिरी न अचां हा। कायनात जी पैसा ऐं ज़ेवर हिन बैग में आहिनि न? हाँ, घर में जेको कुछ भी हुयो न, पैसा ऐं ज़ेवर सभु हिन बैग में खणी आई आहियां। त पोइ ठीकु आहे, तूं हल अंदरि आराम कर त मां वकील सां ॻाल्हाए अचां थो। जी वो छॾ सफ़ा लेसरे जी गिग वांगे टिबड़े पियो जान को तो छॾ सफ़ा का गिग आई। ओ चरी दीनार बिना धर्म जो दम तो निकरे। तू मुझी ऑक्सीजन है ऑक्सीजन। छो बुआ बई पेपर खत्म थी विया थी छा? बागड़ी जी गो अचवी सांड्रो अचवी या खणी बाबू अचवी। ओ चरी ही धर्म तुझे दीदार जो प्यासो आ। अच त अॼु मोहब्बत जी महल में कुर्ब जा कुकड़ विढ़ायूं कुकड़ू कुकड़ू कुकड़ू। बुआ घणा दफ़ा तोखे चयो आहे त पंहिंजो पाण खां कंहिं धोबीअ खां धुआरे अचो। सारनि जी धप वञे ई कान थी। ओ मुझी लाड़काने जी लाई पंहिंजे साहन जी खुशबू तो बेजा त मां महकी पवां मुखड़ीअ वांगुर। मां तोखे ॿुधायां हुकम सां थी वींजा रहिया आहिनि। लानत जा पाड़ा ॿधाए एतिरो लानतू हणी मूंखे त हाथो मोकिले छॾियो अथई। मां हाणे ई वञा थो शहर फ़ाइदा ब्यूटी क्रीम वठी थो अचां। पाण खे हणी हिकु हफ़्ते में सफ़ा भूरो थो कयां गुलाब जो गुल गुलाब जो गुल। तूं सॼी राति पंहिंजे बूथ ते इहे फाइदे क्रीमूं हण वेठो। सुबुह जो उथंदे उहो ई कारो गुलाब छाणी लॻो पियो हूंदे। अहिड़ो थुकू जो हली त क्रीमूं ओठो असर कढियूं। दीनार छो थी धर्म दीवाने खे तंग करी? ओ अरशद इहे तूं त मुंहिंजी पारत करीस प्यार में, बाक़ी ही त मूंखे गाह ई नथी विझे। हाणे अंदरि हल जिस्ती भगवान लोटा अंदरि तोखे 5 हथनि जी सलामी ॾियां। अल्लाह सलामत दी मुंह में तओ बूथ ते मलिया। हल अंदरि। एतिरा बुझा बुझा ॾेई मुंहिंजो नीमक बि क़ुरान कढी छॾियो अथई। हूअं त तुंहिंजो नीमक साईं बाल्टीअ में ट्रिमे पियो भले छा बाल्टी ॾियणी हुई। तओ बूथ ते मलिया। राम कर कुझु दीनार कुझु कदुर कर मुंहिंजो। दीना हुकुम धर्म हुकुम हज़ूर। ही वठो वञी खाइण पीअण जो बंदोबस्त कयो। हलो अचु मुंहिंजी शिकारपुर जी खटाण त अंदरि हली किचन में अधु पचाव कयूं। हल दड़े जी किनी कुल्फी हाणे हलो खाईंदी जा मार पई छाती न थी वञे। अरशद तूं अॼु मुंहिंजे कोठे ते हुस्न जो शाहकार आंदो आहे। ईअं थो लॻे ॼण आसमान जे दामन मां चंड लाहे हिन कोठे ते वठी आयो। अरशद इहा छोकिरी छोकिरी न पर कुल्ले काइनात जो हुस्न आहे। इहा न जॾहिं सिंगार जी संवार जी साम्हूं ईंदी न त ॾिसंदड़नि जा होश उॾामी वेंदा। ऐं हू पंहिंजे हुस्न जी चांडाण सां माण्हुनि जूं दिलियूं ऐं तिजूं लुटे वठंदी ऐं माण्हू उन जे मथां पैसनि जी बरसात कंदा। तॾहिं त ही खालू दादा पैसे जो मुरीद आहे ऐं पैसो खालू दादा जो मुर्शिद आहे। खालू दादा मां हर छोकिरीअ खे तमामु आसानी सां फासाए वेंदो हुयुमि, पर हिन खे फासाइण जे लाइ क़ुरान खयो अथमि। कूड़ा कसम कूड़ा वचन तॾहिं वञी इहा मुंहिंजी मोहबत जी ॼार में फाती आहे ऐं हिन छोरी सां गॾु मुंहिंजी सेंचुरी पूरी थी अथई। घबराए न अरशद, तोखे तुंहिंजे
पैसे वक्त जो मां भरपूर मुआवज़ो ॾींदो। हुकुम कर। मां तोखे हिन जो एतिरो त पैसो ॾींदुसि जेको तो सोचो बि कोन हूंदो। याद रख अरशद, हिन खालू दादा जे अॾे ते जेके बि नीलामियूं थियूं आहिनि न, अॼु राति वारी नीलामी उन्हनि सभिनी नीलामियुनि मां हिकु यादगार ऐं शाहकार नीलामी हूंदी। अॼु मां शहर जे सभिनी हुसन परस्तनि खे ख़ासि दावत ॾींदुमि, ख़ासि। त पोइ ठीकु आहे खालू दादा, मां हींअर हलायां थो, राति जी नीलामी में गॾु हूंदासीं। ठीक है अरशद। मां भी वॾो कमीनो आहियां अरशद, पर कमीनाइप में तूं त मुंहिंजो पीउ निकिते। अॼु मां ॾाढी ख़ुशि आहियां। मुंहिंजे मन अंदर में पंहिंजे पीढ़ी सां लाऊ लहण जूं शरनायूं गूंजी रहियूं आहिनि। अॼु मां पंहिंजी पसंदि जो पीढ़ी मारे वठंदसि। मां दुनिया जूं समूरियूं दीवारूं लताड़े पंहिंजे पसंदि जे पीढ़ी सां लाऊ लहंदसि। मुंहिंजे मन में मोहब्बतुनि जो मेहरान छोलियूं ॾे छुड़ी रहियो आहे। जीअं जा सपना नेणनि मां लिया पाए मूंखे ख़ुशि ॾिसी झूमे रहिया आहिनि। मुंहिंजे मन जा सपना मुंहिंजे दिल जे आगर ते रक़्स करे रहिया आहिनि। मूंखे ईअं थो लॻे अॼु मुंहिंजा पेर धरती ते न पर आकाश ते आहिनि। ऐं मूंखे प्यार जा पर लॻी विया आहिनि। ऐं मां इश्क जे उभते उॾामी रही आहियां। हे मुंहिंजा परवरदिगार, मुंहिंजे प्यार जी पारत थी, मुंहिंजी मोहब्बत जी लज रखजांइ। मुंहिंजा मालिक लज रखजां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह, माशाअल्लाह। वाकई तूं हुस्न जी इब्तिदा भी आई ऐं इंतहा भी। काश जेकर ही खालू दादा पैसे जो मुरीद न हुजे हा न, त तुंहिंजे हुस्न जी सॼी जिंदगी पूजा करे हा ऐं तुंहिंजे हुस्न जी मुरीदीअ में गुज़ारे हा। पर छा कयां? मुर्शिद सिर्फ़ हिकु हूंदो आहे ऐं मुंहिंजो मुर्शिद सिर्फ पैसो आहे, पैसो। हीअ अवां छा चई रहिया आहियो? मुंहिंजो मतलब आहे त वाकई अरशद जी पसंद बाकमाल आहे, लाजवाब आहे, बेमिसाल आहे। ऐं मां अरशद जो ख़ासि दोस्त आहियां ऐं तव्हांखे सिंगारण सवारण जी ज़िम्मेवारी मूं ते रखी वई आहे। अॼु रात मां तव्हांखे दुल्हन खां बि वधीक सजाए पेश कंदुसि। माफ़ कजो, मूं अव्हांखे ग़लति सम्झो। खैर आहे, का ॻाल्हि नाहे, शुरू में ईअं ई थींदो आहे। दीनार, ओ दीनार। हुकुम हज़ूर।
अज रात हिनखे एतिरो त खूबसूरत तयार कजांइ जीअं ॾिसण वारा होश उॾामी वञनि। तू बेफिक्र रहो हज़ूर। अॼु राति मां हिनखे अहिड़ो त सिंगारे वठी ईंदसि जो ॾिसण वारनि जा सीना चाक न थिया त मुंहिंजो नालो बि दीनार न आहे। ठीकु आहे, तूं हिनखे वठी वञ अंदरि। हल छोकर। हल हल अंदर हल। हेलो, हाँ सेठ जब्बार अॼु जी नीलामी में तव्हांखे ख़ासि दावतनामो ॾियणु पियो चाहियां। हाँ सेठ, अॼु मुंहिंजे ते हिकु नओं पखी आयो आहे। अहिड़ो अनमोल पखी तो कॾहिं बि कोन ॾिठो हूंदो। जी जी, सिर्फ़ टाइम ते अचण जी कजांइ। ओके ओके ओके। तॾहिं त ही खालू दादा पैसे जो मुरीद आहे ऐं पैसो खालू दादा जो मुर्शिद आहे। किथां आयो आहीं? हिन जदीद दौर में लालटेन हथ में खणी घुमंदो तो अची, दिमाग़ खुश्क अथई छा? लॻी त काचे या थर जो रवासी तो, पर ही लालटेन छो खयो अथई? इन लालटेन जी रोशनीअ में जेके पढ़िया के ॾाहा के अदीब के दानेश्वर के साइंसदान बणिया ऐं के भिटाई के सचल के सामी बणिया त के शेख अयाज बुखारी अमर जलील अली गुल सांगी अली रोशन शेख जख्मी चांडियो जहिड़ा अर्धा शाइर बणिया ऐं तुंहिंजी हिन जदीद रोशनीअ में रुगी ठग चोर फोरू लुटेरा ज़ालिम ऐं जाबिर बणिया। पुराने दौर जी सुखड़ी, पर ही लालटेन खणी हिते छो आयो आहीं? माणपो तो ॻोल्हींदो वतां, किथे माणपो मिले ई कोन थो, पर लॻे थो त असांजे माण्हू ने पंहिंजो माणपो नाणे एवज़ नीलाम करे छॾियो। सदको वञे लालटेन तां, हिते तोखे माणपो मिलंदो ई कोन। हिते हर राति माणपो ऐं माण्हू ॿई नीलाम थींदा आहिनि। भला पाणी मिलंदो? पाणी गुडी मर में था। हा हा पाणी खोड़ इजो खणी दो अचां। छा था ॾिसो? हिन लालटेन जे दौर वारी सिंधो ऐं सिंधी माण्हू ॾाढा सुखिया ऐं खुशहाल हुआ। मेहमान नवाज ओता की मुड़स हुआ, माणपे वारा मेहनती हुआ ऐं पंहिंजे हिन हथनि सां हिन धरतीअ जो सीनो चीरे अनो पाईंदा हुआ। ऐं हिन जदीद दौर जी सिंध तड़पी रही आहे, सिसकी रही आहे, रोई रही आहे। सिंध अमड़ जो अंगु अंगु नीलाम तो थे, सिंध बाकारे रही आहे धन्य पिया कबार वांगे। चवे थी जागो सिंधी जागो, जागो सिंधी जागो। रुगो एकता जे ॾियारनि ते झुमरियूं कम को नहीं दियूं,
पंहिंजे हक़नि जे लाइ बि आवाज़ उथारण सिखो, सिंधी सिखो। हिन सिंधी क़ौम खे तो सुजाग कयां। सिंधी क़ौम कॾहिं बि सुजाग कोन थींदई। अजायो ये पंहिंजूं रड़ियूं करे काकड़ो न केराए। जे सिंधी क़ौम अञा बि पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ कोन उथारियो त पोइ तारीख़ जे वर्कनि में हमेशा हमेशा जे लाइ मिटिजी वेंदी। पाणी पी घणियूं रड़ियूं कयूं अथई, निड़ी खुशबू थी वई हूंदई। ही छा आहे? छा वरी छा आहे? पाणी लप आहे। त पोइ बुॾी मर हिन पाणी लप में। मां छो बुॾी मरां? मथो ख़राब थियो अथई छा? तो में माणपो कोन्हे को। तू हिन सिंध धरतीअ जे लाइ नथो जीए ऐं जेको बि हिन सिंध धरतीअ जे लाइ नथो जीए उहो पाणी लप में बुॾी मरे, बुॾी मरे, बुॾी मरे। ही माणपो ॻोल्ही दे मरी वेंदो, पर हिनखे माणपो मिलंदो ई कोन। सिंधी क़ौम एटी वञ टिकियूं खाई सुम्ही पई आहे। बाक़ी जेके बकाया वीचारा जागनि था, ॾींहुं राति रुगो फेसबुक, व्हाट्सअप ऐं टिकटॉक ते गुम लॻा पिया आहिनि। वॾो आयो सिंधी क़ौम खे सुजाग करण वारो। हे सिंधी क़ौम खे तो सुजाग करे। कर खबर धर्म, अज रात जी नीलामी जी मुकम्मल तैयारी आहे न? हाँ खालू दादा बिल्कुल। ऐं वो छोकरी कायनात भी मुकम्मल तैयार आ न? वो तो दीनार के खबर होंदी, मुखे केड़ी खबर बाबा? वेलकम वेलकम वेलकम। हिन खालू दादा जे कोठे ते तव्हां सभिनी वेलकम। अज तव्हां सभिनी हुसन जे शौक़ीननि लाइ एक नायाब हीरे जी नीलामी थींदी। इन खां पहिरियां तव्हां अहिड़ो कॾहिं बि हीरो कोन ॾिठो हूंदो। ओ हुस्न जी मलका, खालू दादा छो तो असांजे दिलनि जी धड़कन वधाई। तुंहिंजे वाता हुन जी तारीफ़ ॿुधी ॿुधी असांजो साह मुठ में आहे। ही अखियूं बेताब आहिनि उन हुस्न जी राणी खे ॾिसण जे लाइ। असांजे सब्र जो पैमानो छुलकी चुको आहे। हाणे हिकु लम्हे जी बि देरि न कर, जल्दी उन शबाब जो दर्शन कराए। एतिरी तकड़ न कर। तव्हां पंहिंजे अखियुनि खे काबू रखो ऐं पंहिंजे सीने में पंहिंजी दिलि खे सांढे रखो। किथे ईअं न थिए जो हुन हुस्न जी देवीअ खे ॾिसण सां तव्हां जूं अखियूं ॿाहिरि निकिरी हुन जे पेरनि खे बोसा ॾियनि ऐं तव्हांजी दिलि तव्हांजे सीने मां किरी हुन जे कदमनि में पवे। न खालू दादा, असां खां वधीक सब्र नथो थिए। जल्दी उन दोशीदा खे पेश कर। जब्बार सेठ पेश कबो, जरूर कबो, पर अज जी नीलामी 15 लख खां शुरू थींदी। पोइ ॾिसो
तो न हुस्न जी देवीअ खे केर थो माणे। जल्दी हाणे इहो नायाब हीरो पेश कर। दीनार, ओ दीनार, हुकुम हुजूर, सिर्फ 5 मिंट छो त इंतजार में ॾाढो मज़ो ईंदो आहे। सिर्फ 5 मिंट हुजूर, मां जो तयार करे वठी थी अचां। दीनार एडाच तोखे ख़बर आहे न खालू दादा जे उसूलन जी। मूंखे सब कुछ ख़बर आहे खालू दादा। सिर्फ 5 मिंट ॿार तयार थियण में थोरो टाइम त लॻंदो न। वो ॿार पर तूं त दीनार ॿार न आहीं न। या ग़लती अॼु कई अथई, ॿीहर इहा ग़लती थियण न खपे। सरकार कायनात प्यार है। आहे वा हुस्न जी देवी, हुस्न जी मलका। यो आख कयो नीलाम इन जे सूअ खे, कयो ख़रीद इन जी जोबन जवानी। यवा छा बकवास करे रहिया आहियो? मां कंहिंजो प्यार आहियां, कंहिंजी इज्जत आहियां। मोहब्बत, इज्जत, तू जंहिंजी इज्जत हुई न, उन्हनि जी इज्जत पंहिंजे पेरनि सां पाण लताड़े हित पाती आई। ऐं जंहिंजी मोहब्बत आई न, ओ तुंहिंजो आशिक, दीवानो, मजनू हिन तुंहिंजी नीलामीअ में तोसां गॾु बीठो आहे। हिन तुंहिंजे आशिक तोखे हिते विकिरो कयो आहे ऐं सभु तुंहिंजा ख़रीदार आहिनि। तुंहिंजे हुस्न, तुंहिंजी जबन जवानीअ जा ख़रीदार आहिनि। हर्षद, ही तुंहिंजो बदअख़लाक़ दोस्त छा चई रहियो आहे? हिनखे ॿुधाए त मां तुंहिंजी मोहब्बत आहियां, तुंहिंजो पहिरियों ऐं आख़िरी प्यार आहियां मां। कायनात, कायनात, पहिरियों ऐं आख़िरी प्यार। मां तो जड़नि छोकिरनि खे पंहिंजे प्यार जे जार में फासाए हिते अची नीलाम कंदो आहियां। इहो ई मुंहिंजो पेशो आहे, इहो ई मुंहिंजो कारोबार आहे ऐं इहो ई मुंहिंजो धंधो आहे। ऐं हा, मां पंहिंजो धंधो ॾाढी ईमानदारी सां कंदो आहियां। उहे वाइदा, उहे वचन, उहे कौल करार, तो त कलमा पढ़ी चयो हो, क़ुरान मथे ते रखी कसम खयो हो त मां तुंहिंजी पहिरीं ऐं आख़िरी मोहब्बत आहियां। कायनात, कलमा पढ़ण, कसम खणण, इहो हर कारोबार ऐं धंधे वारे जो असूल आहे। तो मुंहिंजे कूड़नि कसमनि, कूड़नि वाइदनि ते एतबार कयो। इहा ई त तुंहिंजी ग़लती हुई न चरी। वाकई मां चरी हुयसि जो तोसां मोहब्बत कयमि, चरी हुयमि जो तो ते एतबार कयमि, तोसां गॾु जीअण मरण जा ख्वाब ॾिठमि। चरी हुयसि मां, तो मूंखे पंहिंजी मोहब्बत जो एतिरो त यकीन ॾियारे चुको हुयो जो मां पंहिंजे सिर तां सांघो लाहे बिना के अंजाम जी परवाह करण जे तोसां गॾु पंहिंजे घरां निकिरी आयसि। पर मूंखे कहिड़ी ख़बर हुई त मुंहिंजी पोतीअ जे पलउ में कारियर नाग ॿधल आहे। हाणे त तोखे ख़बर पई न त मां तुंहिंजो आशिक, प्रेमी या दीवानो न आहियां। मां उहो कारियर नाग आहे।
सां बि मोहबत कंदो आहियां उन खे ई ॾंगींदो आहियां ऐं जेसी ताईं तो जहिड़ियूं बेवकूफ़ छोकिरियूं हूंदियूं तेसी ताईं असां जहिड़ा आशिक उन्हनि खे ॾंगींदा रहंदा। तू मुझे जज्बात, मुझे एहसासात, मुझे मोहब्बत जो कातिल आई। तू आशिक जे नाव ते बदनुमा दाग आई दाग। तू मोहब्बत जे नाव के लजायो आई। तू नहीं के दलाल। एक बेगैरत इंसान आई तू। चंद टका ले बस। मुझे इतने विक्रो करे चलियो है मुझे तो देर चाहती है मुझे मुझे सपना विखेरे चलिया मुझे चाह तुझे बाटे चलियो मुझे मुझे उम्मीद जो माल ड्राई चलियो तो ड्राई चलिया है मुझे है नहीं सुख निवारी सदा वो हो मता का मोसी करे अंदर जिनी अधर हो डोंगर से डोरी दियो कर नीला मुखे कर विक्रम जो वार वार नीलाम करे चल मुझी बूटी बूटी खपाए चल टुके टुके मुखे नीलाम करे चल मुझे हर शाम हर रात विक्रो करे चल मुझी पोती मुझी असमत मुझे जवानी है मुझे जबन के देवा को मुझे जिंदगी जे हर लम्हे जो नाम करे जड मुके मो बजे इज्जतदार पी जो पटको लताड़े अजी गैरतमंद भाईरन जो कद झुकाए अजी माओ जी मोहब्बत के लताड़े अजी सोटन मां सातन पोपाटन जी गैरत के लताड़े अजी चाचन मामन जा कंध झुकाए तो जड़े बेगैरत इंसान ते भरोसा करे ते हली आयस जड़ी छोकरी साला यही थड़ खुरचे छिकी प्यार जे परणे खातिर तो जड़न ते भरोसा करे पंजे घरा निकरी थी वचन पंजा बेड़ा वीरान करे थी वचन नीलाम कर मुके तजिए वरी कने भी का भी छोकरी तो जड़े घटिया इंसान जे एतबार न करे कपाए चढ़ मुके खामोश बिठायो हां लगाए नीलामी दावा का मुझो लगाया नीलामी कर नीलाम मुके शुरू में जेका भी मच्छी जार में फासंदी आ न तो आ फड़फड़ाईंदी जरूर आहे
नीलामी जी शुरुआत कयो ख़रीद न सूअ जी मलका के ॾियो वाक। अरे चरिया या तो वाक वारे जी मर्जी आहे न तो वो केतिरो भी वाक लगाए। खुश थियो ए कालू दादा खुश थियो अहिड़ो वाक ॿुधी मथो ख़राब थियो आहे तव्हां सभिनी जो। अरे कुछ ॾिठो ई न अथव छा ज़िंदगीअ में? जेके लोह ॾिनो आहे तिनखे सोन जो कहिड़ो क़दुरु तूं वञे हेॾरे हींअर खपाए सेठ अनमोल हीरे जी तोखे कहिड़ो क़दुरु। सेठ शौकत जो 15 लख वाक आहे ॿुधायो इन खां वधीक के वाक ॾींदो? 15 लख हिकु 15 लख ॿ 20 लख वेलकम वेलकम वेलकम। सेठ ओस्मान जो पुट वकार इन कालू दादा जे अॾे ते अज इन कालू दादा जे इन कोठे जो सुतल बाग भी जागी पियो। खालू दादा तुझे इन गरीब खाने जो वॾो नालो ॿुधो हुयो सोचुम त छो न अॼु पाण वञी दर्शन कजे। दरवाज़े खां ईंदे मूं तव्हांजो वाक ॿुधो ऐं मूं बि 20 लख जो वाक ॾेई छॾियो। वाह कमाल आहे वकार साहब कमाल आहे। तव्हां अण ॾिठो सौदो कयो आहे? मूं हमेशा सौदा अणॾिठा ई कया आहिनि खालू दादा पर कॾहिं बि खसारे में न आहियां वियो। खालू दादा 20 लखनि खां मथे जेकॾहिं कंहिंजी औकात आहे त उहो वाक ॾे न त हिननि खे चओ त ई पंहिंजूं शिकिलियूं गुम कनि था। खालू दादा इन जो मकसद तो हिते असांखे बेइज्जतो करण लाइ घुरायो आहे। जब्बार सेठ इन में बेइज्जती जी का भी ॻाल्हि कोन्हे। हिकु ॻाल्हि कन खोले ॿुध इन कालू दादा जे अॾे ते हुन जी इज़त हूंदी आहे जेको सभ खां वधीक वाक ॾे। अगर तव्हांखे 20 लखनि खां मथे वाक ॾियण जी हैसियत न आहे त पोइ इज़त सां तशरीफ़ कयूं हलिया वञो। गेट आउट। रोशन देख खालू दादा के दे। खालू दादा इन में पूरा 25 लख रुपया अथनि। 5 लख तुंहिंजी चांहि पाणीअ जा आहिनि। तूं ब्रीफ केस खोले चेक करे सघीं थो। न वकार साहब न ब्रीफ केस खोलण जी का भी जरूरत न आहे। तुझी जबान ते यकीन आहे। ए कालू दादा पैसे जो मुरीद आहे ऐं पैसो कालू दादा जो मुर्शिद।
वकार साहब तो एक मुरीद के पंहिंजो मुर्शिद मिलाए सवाबे दारीन हासिल कयो आहे। कालू दादा मां हाणे सुकून वठण थो चाहियां। समझी वयुसि वकार साहब, समझी वयुसि। मां तव्हांजे खाइण पीअण जो बंदोबस्त कयां थो। अचो। अरे कादू काश काश जेकर मां चंड हुजां, तुंहिंजी हिन अखियुनि मां उभराए लां। वकार साहब हाणे हिननि अखियुनि मां कॾहिं बि चंड न उभरंदो। हिननि अखियुनि में हमेशा हमेशा जे लाइ अमावस रातियुनि जूं तारीख़ियूं छाइजी वयूं आहिनि। मां पंहिंजी चाहत जा जुगनू तव्हांजी अखियुनि में चमकाईंदुसि। मां तव्हांजी अमावस रातिनि खे पंहिंजी चाहत सां रोशन बणाईंदुसि। न वकार साहब, हवा जूं इहे ॻाल्हियूं हाणे का बि माना नथियूं रखनि मूं लाइ। हवा फ़क़ति मुंहिंजा ख़रीदार आहियो ऐं मां अव्हां जी ख़रीद थियल ग़ुलाम। हाणे अव्हां जी मर्ज़ी त ग़ुलाम सां छा बि कयो। माण्हुनि जे पेरनि में लताड़ियल तुंहिंजी ही पोती, तुंहिंजो ही उदास चेहरो, तुंहिंजे चपनि जी ख़ामोशी ऐं अंदर जे पीड़ाव मां मूं सम्झी वरितो आहे त तोखे हिन दोज़ख में का मजबूरी वठी आई आहे। न वकार साहब, मां त हिते पंहिंजी ख़ुशीअ सां विकामण लाइ आई आहियां। तव्हां हिननि ॻाल्हियुनि में पंहिंजो वक़्तु ज़ाया न कयो। तव्हां भरपूर सुकून वठो। मुझे जिस्म मां वकार जो इहो वकार ई न आहे त हू पैसे जे ज़ोर ते कंहिंजे जिस्म जो सुकून माणे। चार चप ऐं जिस्म जॾहिं पाण में मिलंदा आहिनि न त पोइ दिलि जी बाहि भड़की पवंदी आहे। अॼु हुन बाहि में पंहिंजा सभु दुख सभु दर्द सारे खाक करे छॾ वकार साहब। अॼु हिन राति खे त एॾो रंगीन बणाए जो यादगार राति बणिजी वञे। वॾियूं खटियूं मिठियूं ॻाल्हियूं थी करी। तुंहिंजो नालो छा आहे? दीनार। दीनार, वाह। दीनार खे त अरबन वटि हुजणु खपे हा। हिते छा पई करी? आहियां त अरबन जी ताबी, पर छा कयां गॾनि सां रही रही अधु कॾहिं मां बि थी वई आहियां। ही वटि दीनार, तुंहिंजी ख़र्ची आहे। असांखे केर बि डिस्टर्ब न करे। कोई भी तव्हांखे डिस्टर्ब कोई न कंदो। तव्हां अॼु सॼी राति मज़ा माणियो, तव्हां ॿई परेशान न थियो। वकार साहब, हिन छोकर जी पारत हुजे ऐं छोरी तोखे बि वकार साहब जी पारत हुजे, सम्झे थी न? ऐं हा ॿी ॻाल्हि, ये बोतल ॾिसे थी न कॾहिं ज़िंदगी में ॾिठी न हूंदी।
मोकिले या वकार साहब खे गिलास ठाहे ॾींदे सम्झी वञे न न त पोइ अंदरि ॾाढी पुछिणियूं कंदो हा तुंहिंजा ही ॾकंदड़ हथ ऐं लिरज़ाईंदड़ लब तुंहिंजूं झुकियल झुकियल नज़रूं ऐं तुंहिंजो ही थड़कंदड़ जिस्म तुंहिंजी बेवसी ऐं बेगुनाही जी शाहिदी ॾेई रहिया आहिनि। तूं हिकु मासूम छोकिरी आहीं। ही वठो वकार साहब। मां शराब न आहियां पीअंदो। तुंहिंजो नालो छा आहे? विकामिल माण्हुनि जा कहिड़ा नाला, कहिड़ियूं ज़ातियूं ऐं कहिड़ी सुञाणप। ख़ैर वरी बि तव्हां छो आहे त ॿुधायां थी। मुंहिंजो नालो काइनात आहे। काइनात, वाह, मन खे मोहींदड़ नालो आहे काइनात। दिल खे ईअं थो लॻे ॼण वकार जे अॻियां वकार जी कुल काइनात बीठी आहे। न वकार साहब, मां त फ़क़त खोटो सिको आहियां। हिन खां सवाइ ॿियो कुझु बि न आहियां। काइनात, काइनात पंहिंजा सभु दुख, पंहिंजा सभु दर्द मुंहिंजी हिन झोलीअ में उछले छॾ। मां पंहिंजे चपनि जूं मुर्कूं तुंहिंजे चपनि खे अर्पण थो चाहियां। तुंहिंजा सभु दुख मुंहिंजा ऐं मुंहिंजा सभु सुख तुंहिंजा। न वकार साहब, जेके बाग बहारनि में उजड़ंदा आहिनि उहे वरी कंहिं बि मौसम में आबाद न आहिनि थी सघंदा। मुंहिंजे दामन में बि कंडनि खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। काइनात, मां तुंहिंजे दामन जा इहे सभु कंडा पंहिंजी हिन अखियुनि जी पिंभड़ियुनि सां ॿुहारींदुसि। मां तुंहिंजी विख विख ते पंहिंजे प्यार जा गुलाब पोखींदुसि। काइनात, मेलो छाखे चइबो आहे? जेकी अचणा न वञणा ॿ पाण में मिली वञनि त इनखे मेलो चइबो आहे। अॻिते शाइर छा थो चए? हो ॻाल्हि निकंदे राति ढली वई, हो दिल हथनि मां हली वई, हो दिल हथनि मां हली वई, हो दिल हथनि मां हली वई। तूं कहिड़े वक़्तु आहीं? ओ मां हींअर ई वकार साहब। ही मां छा ॾिसी रहियो आहियां? न वार विखिरियल, न चोटीअ मां गुल किरियल, न चपन जी सुर्खी विखिरियल। वकार साहब, लॻे थो अव्हां जा 25 लख विया पाणीअ में। हाय भाग, किथे चोर सुञा, किथे ढोर सुञा। मैडम काइनात, अंदर हली आराम कयो। सॼी रात जागी गुज़ारी आहे। वॾियूं अजीब ॻाल्हियूं थो करी। तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो दरहम, पर आहियां थोरो बेशरम। हू दीनार ऐं तूं दरहम। तव्हां ॿिन्ही खे त वर्ल्ड बैंक में हुजणु खपे हा। खालू दादा जो ही कोठो को वर्ल्ड बैंक खां घटि आहे छा? अव्हां जा 25 लख हिक रात में हलिया हुया। चवी सच थो, पर तूं
इते कम केड़ो कंदो आई? गोॾो हणंदो आहियां। सफ़ा के सादा आहियो वकार साहब। ही कोठो आहे, हिते माण्हू छा कंदो? बाबा तव्हां वॾनि माण्हुनि जी सनी कंदो आहियां, मिड़ई बुख जा टुकर खाईंदो आहियां। तव्हां सम्झो न सम्झो, पर ही माण्हू सभु सम्झी विया आहिनि बाबा। वकार साहब मार गाॾी तयार आहे। हलूं था रोशन। ही वट धर्म तुंहिंजी ख़र्ची आहे। महिरबानी वकार साहब, महिरबानी। ये बाबा ईंदा कयो, रोज़ ईंदा कयो, रोज़। धर्म अरे ओ निभागा धर्म छा छो सही खैर त आहे? रात निंड न आई थई छा? खालू दादा किथे आहे? मूंखे हुन खां हिसाब वठणो आहे। हिसाब? पर छा जो हिसाब? अरे रातों की बेइज्जतीअ जो ॿियो वरी छाजो? वाह वाह सेठ जब्बार वाह। बीठो कोठे ते आई ऐं ॻाल्हि वरी इज़त जी थो करी। छा थियो आहे सेठ जब्बार? सुबुह सुबुह सवेर पहुतो आ, खैर त थई? खेरी त नाहे खालू दादा, मां तोखां रातों की बेइज्जतीअ जो हिसाब वठण आयो आहियां। असां तुंहिंजे हिन कोठे ते पुराणा ईंदड़ आहियूं ऐं रात तो हिक नए माण्हू जे करे असांजी बेइज्जती कई आहे। केॾो बेवकूफ़ आहे सेठ जब्बार। तोखे ख़बर आहे न, इन ॻाल्हि खां तूं चङी तरह वाक़िफ़ आहीं त खालू दादा जे कोठे ते उनजी इज़त हूंदी आहे जेको सभ खां वधीक वाक ॾे। जे उन नए माण्हूअ ते तोखे एॾी कावड़ आहे त पोइ उन महिल वाक वधाए ॾी हा। बाक़ी एरिया पापड़ पुस्ती छो थो करी? वाह खालू दादा वाह, तुंहिंजा त अंदाज़ ई मटिजी विया आहिनि। इहो न विसार त तुंहिंजो ई कोठो असांजे करे आबाद आहे ऐं तूं असांजे उछलायल नोटनि ते पलबो आहीं। बकवास बंद कर। ऐं पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे। तो जहिड़ा केतिरा ई खालू दादा जे अॾे ते आया ऐं हलिया विया। खालू दादा ते को बि फ़र्क़ु न आहे पियो। यादि रख, अॼु खां पोइ भुलिजी बि हिन खालू दादा जे कोठे ते पेर न पाइजाए। निकुर, डरी वञे था। फाती मां त वञा थो, पर हिकु ॻाल्हि यादि रखजांइ खालू दादा, त अॼु खां पोइ इहो वकार हिन कोठे ते न ईंदो। छो त मां हींअर ई वञी सेठ उस्मान खे वकार जा कारा करतूत थो ॿुधायां। तो जहिड़ा केतिरा ई कुत्ता भौंकी भौंकी हलिया विया। खालू दादा ते फ़र्क़ु न पियो आहे न पवंदो। जे इज़त प्यारी अथई त इज़त सां निकिरी वञ, न त पंहिंजे नौकरनि खे चई धकाड़े कढंदो मां। वक़्तु ॿुधाईंदो खालू दादा। Get out! बार सेठ कंहिंखे चवंदा? खालू दादा, ही सेठ जब्बार त वॾा तेवर ॾेखारे वियो। लॻे थो घरदार चारे खे राति मानी ई कोन मिली। तेवर न, पर बेगरत पंहिंजी औकात ॾेखारे वियो। बादशाही जो खैर खालू दादा। अच अरशद अच। रात वारी नीलामी ॾाढी शानदार थी। असल माण्हुनि जा त ठकावा ई निकिरी विया। अरशद, तूं अहिड़ा अनमोल हीरा आणींदो रह ऐं माण्हुनि खां ठकाओ मां कढंदो रहंदुसि। कर ख़बर कीअं अचण थियो आहे? खालू दादा,
मां पंहिंजो इनाम वठण आयो आहियां। वॾो रहसन माण्हू आहे यार। मूं तुंहिंजो इनाम पूरा 5 लख रुपया तुंहिंजे लाइ रखी छॾिया आहे। धर्म जी खालू दादा, वञ वञी अरशद खे पंहिंजो इनाम खणी आणे ॾे। हाणे ई खणी थो अचां। कर ख़बर अरशद, अॼु राति जी नीलामीअ में बि ईंदे या? न खालू दादा, मां पंहिंजे दोस्तनि सां गॾु ज़िंदगी जा मज़ा माणण लाइ लाहौर थो वञा। ठीकु आहे, तो भली वञी पंहिंजी ज़िंदगी जा मज़ा माण, पर ॿुध हेॾां बि को नओं पखी ज़रूर आणजांइ। ओके आ खालू दादा। धर्म हिनखे इनाम ॾे, ठीकु आहे? अरशद, इहो त ॿुधाए तूं इहो छोकिरियूं कीअं थो फासाई? असां खां चारो खसी निकिरो फदड़ो खदड़ो ई कोन थो थिए। काटी हलियो थो वञे। इहे छोकिरियूं तुंहिंजी ॻाल्हियुनि में कीअं थी वञनि? धर्म, हिन दौर में छोकिरियुनि खे बेवकूफ़ बणाइण तमामु आसान आहे। कूड़नि कसमनि कूड़नि कलमनि ते छोकिरियूं बेवकूफ़ थी वञनि। ऐं हा धर्म, ही ॾिस, हिन मोबाइल ते अलाए केतिरियूं छोकिरियूं फसायूं आहिनि ऐं हिन मोबाइल चङनि भलनि जा कम लाथा आहिनि। टिकटॉक त हर घर में नचणी पैदा करे छॾी आहे। हिन मोबाइल जे ज़रिए सूंहं ते MPA MA बि विकामण लॻा अथई। हल भला तूं जहिड़ी हिन ॻाल्हि त मुंहिंजा बि ठका वई कढी छॾिया। धर्म, ये तुंहिंजा ठका पिया निकिरंदा, मां हलायां थो। तुंहिंजे हिन बूथ में हिन कोठे मां हर को अमीर थींदो थो वञे, तूं अञा ताईं सुकुन में आहीं। तुंहिंजो ई धर्म ॿियो वरी केरु? दीनार, तो बि पंहिंजी दिलि जा दरवाज़ा मुंहिंजे लाइ बंदि करे छॾिया आहिनि। मां लूसी लपाटन लाइ पंहिंजे दिलि जा दरवाज़ा हमेशह लाइ बंदि करे छॾिया आहिनि। हा, जेकॾहिं आशिक दार जहिड़ो मुड़ुसु माण्हू को मिले त पोइ सभु दरवाज़ा खोले छॾिया। तूं मूंखे लूसी लपाटी चवीं, थोको चवीं या कुतो चईं, पोइ बि मां तुंहिंजो नौकर, तुंहिंजो गुलाम आहियां। मां तुंहिंजी ज़िंदगीअ में ईअं अची चुको आहियां जीअं कंहिंजी ज़िंदगीअ में कुराड़प जेका हिकिड़ो दफ़ो त ईंदी आहे पर वापसि न आहे वेंदी। हलंदे हलंदे माण्हूअ जो सिर खणंदी आहे। पंहिंजे हिन किने गटर मां दुआ त चङी कढ। तोखे ख़बर न आहे तुंहिंजो मुंहिंजो सितारो मैच ई कोन थींदो। छो तुंहिंजो सितारो इसराइल ऐं मुंहिंजो फलस्तीन आहे छा जो कोन मिलंदा? सदको वञण जी छॾियल न कतल। ही दौर सितारनि जो न आहे, ही दौर दिलनि खे मिलाइण जो आहे। अचु त दिलियूं मिलायूं, दुनिया वारनि खे जलायूं, मौला ये निगत जा गीत ॻायूं। मां घणा दफ़ा तोखे चयो औरते नींद कर, परते थी ॻाल्हाए, तड़ बि नथो करे। पोइ निभागे खे कीअं ॾिसां मां पाण मर्दां। पापी पेट जे करे हिते नचणो थो पए। बहरहाल कुझु करिणो पवंदो। हेड़ा लूसी लॻा त रोज़ी त थींदी कोन, छा कयां? हा ठीकु आहे, पोइ मां हिकिड़ी शर्त तां तोसां मोहबत कंदसि। सची? हा, मूंखे तुंहिंजी हर शर्त मंज़ूर आहे। तूं ॿुधाए मूंखे जल्दी जल्दी। मंजूर चांडिया पुट थोरो परते थी बि त ॿुधाए। हा, शर्त मुंहिंजी आहे, मां उन सां प्यार कंदुसि जेको मूंखे बंगलो वठी ॾे। हा, जेको मूंखे कार वठी ॾे ऐं मूंखे आईफोन वठी ॾे। अहिड़ा लूसी आशिक ॻाल्हि ॿुधण खां पहिरियां ई भॼी विया। हेड़नि आशिकनि इश्क जे हेड़नि खे खला आणजनि। मुंहिंजी डिमांड कोई बि नथो पूरी करे सघे। इन जे पादर सां अॼुकल्ह फैशन आहे।
मां किथे तू नानाणनि जे घर में बीठो आ। मां केर आया तू असांजो ड्रामा चेयरमैन अमजद सूमरो आ। भेण तू केर आहे लख लानत थी तो बूथ ते मलिया है। हाणे साईं भेण इश्क जा वायदा कसम वलाए छा छा करे तो बूथ ते हिकड़ा पूजा ॾींदा आहिनि हीअं हिकड़ा पूजा हीअं ॾिया आहिनि तो बूथ ते मलिया आहिनि। अहिड़ी शर्तूं जो रखंदी तोखे भेण न चवां ॿियो छा चवां। अॼु ॾींहं ताईं मां टूटी कार ऐं आईफोन जो फोटू बि न आहे ॾिठो। ओ चढ़ी प्यार शर्तुनि ते न आहे कबो प्यार थल ते कबो आहे। सदको वञाइणी सूंह तां छॾे हाणे इहे टाणा माणा अचु त चाहत जी चुल्ह ते सिके जो साग चाढ़े हिक जॻह ते छड़ो थो बीहे। प्यार जे पराठनि सां खाओ अहिड़ा मोचल आया थी हिक जॻह ते खाओ पियो। सिर्फ़ बदर खान ही कंदो आ ॿियो कुझु न कंदो आ। मना न मनंदे हाणे बूट त हा बूट पाए बूट लाइ कहिड़ो आ बूथ लाइ कहिड़ो आ। तो बूथ ते मलिया खाधे ई खटियो कराए हिन उमिरि में झुमिर निभागा मुंहिंजो उस्ताद टोनी जानी बि खिले थो मूंते। अञा त तूं जवान आहे इहो मुखो गुस्सा करे अञा जवान आहे तूं अला गुलाब जो गुल आहे। जी खालू दादा अॼु राति जी नीलामीअ जी तयारी कयो। अॼु राति जी नीलामी बि शानदार थियणु खपे। नीलामीअ जी का बि ज़रूरत न आहे खालू दादा। तोखे जेका रक़म खपे उहा तोखे मिलंदी। वकार साहब लॻे थो त हुन छोरी तव्हांजी दिलि में घर करे वई आहे। खालू दादा हुनजो नालो काइनात आहे छोरी न। भले माना त तव्हां काइनात साहिबा जे इश्क में उॾामी रहिया आहियो। खालू दादा ॾिसो था वकार साहब त तव्हां हुन जे इश्क में केतिरो था उॾामो। खालू दादा वकार साहब खे लुॾण ॾे झूलण ॾे। आखिर ॾिसो था केतिरो प्यार में झूले थो झुनी लुनी पाणे किरी पवंदो बूथ भर वो बि। वकार साहब तुंहिंजी दिलि जेतिरो चवे काइनात जे प्यार में लुट पर यादि रख अॼु जी नीलामीअ जा तोखां 15 लख वठंदुसि। तोखे मिली वेंदा। हल रे आशिक हल लुट आहे पैसो प्यार में पीउ जी मिल्कियत थो उॾाई पोइ बापा जी उॾाई त ख़बर पए। लानत आहे पा ॿुधाए कहिड़ो हिते दीदार। पी बीठो आहे। दिनार वञी काइनात मोकिल। हुकुम हुजूर। छोरी तैयार थी काथे आ? वकार साहब तव्हां भली काइनात सां मोहबत जी महफ़िल मचायो। पाण पोइ मिलंदासीं ठीकु आहे। अचो हाजिर आहे वकार साहब। काइनात काइनात तूं खाकसार न पर मुंहिंजे हिन दिलि जे तख़्त जी शहज़ादी आहे। मूंखे हाणे पंहिंजो ई वजूद तोखां सवा अना पूरो ऐं अधूरो थो लॻे। न वकार साहब मां त खाक जो ढेर आहियां। तव्हां हिन खाक में मोहब्बत ॻोल्हण जी कोशिश न करियो। हवा जा हथ ऐं दामन दागदार थी पवंदा। मां त उहो टुटल आईनो आहियां जंहिंमें अवां पंहिंजो अक्स ॾिसण जी नाकाम कोशिश करे रहिया आहियो। आख़िर केसीं ताईं अवां मुंहिंजियूं रातियूं ख़रीद कंदा रहंदा। काइनात काइनात मां तुंहिंजी ज़िंदगी जूं तमाम रातूं ख़रीद कंदुसि। ही वकार तुंहिंजी मोहबत में विकामजी चुको आहे।
मूंखे तोसां बेहद मोहबत थी वई आहे काइनात। अॼु मां पंहिंजी ही दिल जो ख़ाली कशकोल तुंहिंजे अॻियां प्यार जी ख़ैरात लाइ झलियो आहे काइनात। मां वड़ियनि जो अञायल आहियां। अॼु मुंहिंजे मथां पंहिंजे मोहबत जी एतिरी त बरसात वसाए जो मुंहिंजे वजूद जे ज़रे ज़रे जी उञ उजामी वञे। वाह वकार साहब वाह, हवा भी कमाल था कयो, बबरन का बेर था घुरो। वकार साहब मोहब्बत कॾों को मरी चुकी आहे। मोहब्बत खे त हिन ज़माने वारनि बिना कफन जे दफन करे छॾियो आहे। मोहब्बत जो त वजूद ही खत्म थी वियो आहे हिन दुनिया तां। ऐं मूंखे हिन मोहब्बत नाव खां नफ़रत थी वई आहे। वकार साहब, कायनात जो ही जिस्म त हाज़िर आहे, पर कायनात मां मोहब्बत जी उम्मीद न रखजो। कायनात जेकॾहिं तूं मूंखे पंहिंजी मोहबत नथी ॾेई सघी न, त पोइ पंहिंजे हथनि सां घुटो ॾेई मूंखे मारे छॾ। मां तुंहिंजी चाहत खां बिना ज़िंदा नथो रही सघां कायनात। कंहिं करे तोखे पंहिंजो जीवन साथी बणाइण थो चाहियां। तोखे हिन दोज़ख मां कढी तोखे पंहिंजे घर जी इज्जत बनाइण थो चाहियां कायनात। वाह वकार वाह, वाह जो पंहिंजे खानदान वारे समझो करे। अरे किथे तुझो छान, किथे ही तवाफ, एक कोठे जी नचरी के पंहिंजी इज्जत बनाइण थो चाहिए। बाबा मां तव्हांखे कुझु ॿुधाइण थो का चाहियां। ॿुधाइण जी ज़रूरत न आहे। हीअ मुंहिंजी बदकिस्मती हूंदी जो अॼु मूंखे हिन गंदगी जे ढह ते पंहिंजा कदम रखणा पिया आहिनि। ही कोठे वारी छोकिरियूं चालाक मक्कार जगहबाज हूंदी थी। हिन जो कम तोड़नि केतिरनि अमीरनि खे पंहिंजे प्यार जे कूड़े ॼाण में फसाए हुननि जी दौलत ॿिन्हिनि हथनि सां लुटणा। बाबा तव्हां कायनात जी हक़ीक़त खां वाक़िफ़ न आहियो। पहिरियां हक़ीक़त ॼाणो, पोइ पंहिंजे लफ़्ज़नि जा तीर हिन मासूम मथां हलाइजो। मासूम? अरे जंहिंखे तूं मासूम थो सम्झे न, हीअ मासूम हुस्न जिस्म जी नमाज़ सां हज़ारनि आशिक़नि खे लुटियो हूंदई। ही बदकिरदार ऐं हिन मुआशिरे लाइ बदनुमा दाग़ आ दाग़। ही बेहयाई जो उहो खुलियल किताब थी, खुलियल किताब। बाबा ही कायनात आहे। तुंहिंजे हिन पुट वकार जी मोहबत आहे बाबा। कायनात मुंहिंजी ज़िंदगी आहे, मुंहिंजी बंदगी आहे, मुंहिंजो इश्क आहे, मुंहिंजो जुनून आहे। ऐं तव्हांजी थियण वारी नूंहं आहे बाबा। मुंहिंजी न पागल थी वियो आहीं, तूं पागल थी वियो आहीं। ही कोठे जी छोकिरियूं कोठे जी रौनक हूंदियूं आहिनि। कंहिं घर जी इज़त या ज़ीनत न अनपढ़ पियूं। जुती केतिरी बि सोन चांदी हीरनि मोतियुनि सां सिंगारण थो न अचे, पोइ बि उहा पेरनि में ठहंदी आहे, मथे ते न। ही कोठे जी सूंहं आहे, कोठे जी सूंहं। तंहिं खां सुभाणे थी मूं कॾहिं बि न थींदी। ऐं हा, तूं बि पंहिंजी हिन दिलि जे ताजमहल मां हिन छोकिरी खे कढी छॾ। इहो मुंहिंजो हुकुम थी, इहो मुंहिंजो हुकुम थी। कायनात, बाबा जे ॻाल्हायल जुमलनि जी मां तोखां हथ जोड़े माफ़ी थो वठां। मूंखे माफ़ कर कायनात। हवा जो बाबा सही त चए पियो। कोठनि जूं रौनकूं कॾहिं बि
घरनि जूं ज़ीनतूं नाहिनि बणबियूं। मां त काटा थियल लगड़ आहियां। हिकु ॾींहुं हिन ज़माने हथां छीहूं छीहूं थी वेंदी हुअसि। काइनात काइनात मां तोखे छयूं छयूं थियण न ॾींदुसि। हिकु ॾींहुं मां तोखे हिन दोज़ख मां ज़रूर कढी ईंदुसि। इहो वकार जो तोसां वचन आहे काइनात, तोसां वचन आहे। सुखने वाली सदा वो हो मता का मोसी करे कायनात भेण नरो नरो तुझे जगरे गोरन में असर हुजा तो ये कोठा कदों को लुड़ी वजना। तू रोई करे पांजन अखिन जो नुकसान न कर भेण। मरो न त ॿियो छा कयां भाउ। जे इंसान ते भरोसो करे पंहिंजे घरां निकिती हुयसि, जंहिंजे करे मां पंहिंजो वेड़ो वीरान करे छॾियो, पंहिंजे पीउ माउ जी इज़त खे लताड़े छॾियो। हुन बेग़ैरत मूंखे चंद टकनि में हिते खां पाए छॾियो। मुंहिंजा ॿाहिर मुंहिंजा नाज़ नखरा खणंदा हुया। मुंहिंजी माउ त मूंतां साह सदको पई वेंदी हुई। मां हुननि खे छा ॾिनो? रसवाई वही लोड़ता लोड़ा पई थी। इंसान खता जो घर हूंदो आहे भेण। जेकॾहिं तोखां का खता थी त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। हाणे तीर कमान मां निकिरी चुको आहे। तू पंहिंजो पाण खे संभाल भेण, पंहिंजो पाण खे संभाल भेण। कीअं संभालिया? मुंहिंजी माउ जो उहा एतबार उहा ममता विसरे ई नथी। मुंहिंजो पीउ मूंखे चवंदो हुयो तो मुंहिंजी धीउ न पर मुंहिंजो पुटु आई। मां त हुनजी धीउ बि न थी सघियसि। मां त हुनजी धीउ चवण जे क़ाबिल बि न रहियसि। ज़हन ते ज़ोर न ॾे। तू परेशान न थी। तू अंदर वञ। तू हली आराम कर। तू वञ भेण वञ। तू वञ। निभागी जी किस्मत अहिड़ी आहे। छा था गरीबनि जी ठगल देगड़ी तू हिते बीठी आई। मारी तोखे अंदर पियो ॻोल्हियां। अरे अमीरन जी गेंडी एडी चरी या कपो ओ चरी हुस्न जवानी चैन ॾींहनि जो खेल कई। कुझ पंहिंजे हुस्न जो सदको बि कढंदी कर। असां फ़क़ीरनि जी झोलीअ में पंहिंजी सूंह जा सिका उछ। सॼी ज़िंदगी तुंहिंजो नौकर, तुंहिंजो ख़ादिम, तुंहिंजो गुलाम थी रहंदो। लानत पाग छा चवां। मां ठीकु आहे तोसां कुझु शर्तूं आहिनि। मुंहिंजो शर्तूं मञ पोइ मां तोसां ई प्यार कंदुमि। छो मूंसां जीतो पाकिस्तान खेॾंदीअ या हो जमालो खेॾंदीअ? ईअं सम्झ त हो जमालो। हा पोइ प्यारा मां तूं छा कर? हा त ॿुधाए उहो कहिड़ो फनकार आहे जेको माइक में चक विझी ॻाईंदो आहे? माइक में चक विझी ॻाईंदो आहे? हा ॿुधाए जल्दी ॿुधाए। कहिड़ो आहे मूंखे? हा इहो मुनवर मोलाई ॿियो वरी केरु? सही उहो कहिड़ो फनकार आहे जंहिंखे ॿुधण सां तूं जीअं असांजियूं मायूं हरू भरू नचंदियूं नचंदियूं? हा सची में? हा नचंदियूं
थी हाणे इहो ॿुधाए तूं उहो कहिड़ो जानदार इंसान आहे जेको अंडा बि ॾींदो आहे ऐं गॾु खीर बि अंडा ऐं खीर मार कोई फासाए थी किथे हाराए त न वेंदुसि जल्दी ॿुधाए आशिक दा जो नालो न खणजांइ मां बि हार न मञंदुसि ॿुधायो सोचण में जल्दी ॿुधाए हा हा मारो यार गुलाब साणी ॿियो वरी केरु इहो न भागो बांधी अंडा ॾींदो आहे किना चरी हुनखे किराने जो दुकान आहे खीर ऐं अंडा गॾु ॾींदो आहे तूं शर्त खटे वएं हाणे अंदरि हल त तोखे मां लांतू हणां मुंहं में मुंहिंजो परे थो पिटी आई अचु त का चाहत जी चिलम दुखाए के सिक जा सूटा हणी ऐं दर्दन जा धुआं कढूं धुआं आस्ते ॻाल्हाए ने आशिक ॾिसई थो चिताए ओ मां चलो करदी आ थोड़ी से तो वेठे ई न त पाए हा तू पंहिंजो ख्याल कर ओ आयो दी पिणे मंडे में लाखो पुट माफ़ कर फकीर हिन घर जो वॾो पाण सुबुह जो पिनड़ निकिरी वियो आहे असां पाण पिन सिन जा टुकर खाईंदा आहियूं अथई 50 या 100 त ॾेयूं वञ अलाह ख़ुशि रखंदई अरे धर्म बाहर जद आया रे फकीर न आवा अरशद तू पर ही तोखे छा थी वियो आहे ये अधरंग थी वियो अथई छा आया मगे अधरंग जी आया अरशद ॾिठई न अल्लाह जी लठ बेआवाज़ हूंदी थी वॾो शौक़ु हूंदो न तोखे सेंचुरी करण जो ॾिस सेंचुरी पूरी थी वई न ॾिस छा हालत थी वई थी पराए नियाणियुनि जी इज़त सां खेॾण वारा ॾिस गौर सां पाण खे केॾो न नाज़ ऐं गुरूर हूंदो हुयो तोखे पंहिंजो पाण ते अलाह जो तोखे ख़ौफ़ बि न थींदो हुयो अलाए केतिरियूं मासूम नियाणियूं अची तो हिन कोठे ते नीलाम कयूं दीना इसको नाद कर दी हाँ वठी तो चा कायनात के वो भी तुझो ही अशर ॾिसण चाहे थी हुन अबागी सां जेका तो हालत कई आहे न हू ये तुंहिंजी हालत ॾिसी ॾाढी ख़ुशि थींदी वठी तो चांस कायनात 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 भेण कायनात जो ही हाल ॾिसी मूंखे बि अलाह जो ख़ौफ़ थियण लॻो आहे मां बि सोचां थो त ही कोठो छॾे वञी का मस्जिद वसायां अलाह जी पकड़ ॾाढी ॾुखी हूंदी आहे कायनात अच बुरे कम जो अंजाम बि बुरो ई थींदो आहे बुरो ही ॾिस हे हिनखे सुञाण भेण हिनखे सुञाण हे उहो ई थी जंहिं तुंहिंजी इज़त हिते लीलाम कराई जंहिं तोखे पंहिंजे प्यार जे ॼार में फसायो उहो ई अरशद थी ॾिस हिन जी हालत हे उहो ई अरशद थी भेण जंहिं तोखे तुझी इज्जत खराब कई थी वो ही अरशद थी सुञाण हिनखे अरशद खुदा जो कानून कल मां तुझे अॻियां बेवस हुयसि ऐं अॼु तूं मुंहिंजे पेरनि में पयल आहे पर मां तोखे माफ़ न कंदसि छो जो तूं न्याणियुनि खां मंदो आहीं तोखे खुदा पाक अञा वधीक ज़लीलो ख्वार कंदो अञा तोखे वधीक सज़ा मिलंदी के माफ करे ॿियनि न्याणियुनि सां नाइंसाफ़ी नथी करणु चाहियां तूं न्याणियुनि जो मंदो आहे तूं माफ़ी जे क़ाबिल न आहीं पर तूं तो ठोकरनि जे क़ाबिल ॾिठई अरशद ॾिठई तो हुन न्याणी तोखे बख़्शे छॾी तोखे माफ़ करे छॾी पर मां तोखे कॾहिं न बख़्शींदुसि छो त तूं उहो आहीं जेको पराई न्याणियुनि जी इज़तनि सां खेॾंदो आहीं मां तोखे कॾहिं न बख़्शींदुसि
मला इन्हें इज्जत तो कहने दो है चल तू जगह में तुझे पाँव फेंक जाए इन्हें न्यारे दियो ना के तो तार कहीं प्यार का हाँ जाओ 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 अरे छाजो मातम वरचायो तो हाँ ताके केतरा दफा चेवा ते फकीरन के न छड़ींदा क्यों कढोस बाहर खालू दादा अरशद ये फकीर नाहे पर तोरो चॉकलेट हीरो अरशद आहे अरशद? पंहिंजे प्यार जे जार में अलाए केतिरियूं छोकिरियूं फाथाए तो उनखे नीलाम कंदो हुयो विशेष गौर सां हाणे ही छा न थींदो अथसि विशेष अधुरंग थींदो अथसि अधुरंग तो अरशद आ अरशद अधरंग जो को बेलाज कोने को आए हाणे तू मुझे भी कहे कम जो नहीं रहो तोखे हिकिड़ो मुफ्त मशवरो ॾियां थो तुंहिंजे शहर में कंहिं चौक ते पिन छा पैसा मिलंदई हली पोइ सोणे नमूने सां हल हाणे हल ॾिसी रहंदो कया न पुपली हल मंडे मलाख जो पुट धर्म अॼु राति जी नीलामीअ जी तयारी कयो दीनार हुकुम हुजूर अॼु राति बि काइनात खे सिंगारे संवारे पेश कजांइ तू बेफिक्र थियो अॼु राति मां उनखे मलका बणाए वठी ईंदुसि ठीक है धर्म जी खालू दादा तो सिर्फ अजोकी नीलामी में सेठ शौकत ऐं यूनुस खे दावत ॾिजांइ बस ठीक है जी उन्होंने कही यार हाँ धर्म अरशद जो ये हाल ॾिसी मूंखे बि अलाह जो ख़ौफ़ थियण लॻो आहे असां बि न कबीरा गुनाहनि में हिसेदार आहियूं धर्म तू सही तो चए अॼु जी नीलामीअ खां पोइ असां ॿई ॼणा ही कोठो छॾे हलिया हलंदासीं पाण इज़त जी ॿाहिरि रोज़ी कंदासीं असांखे ही हराम जो पैसो न खपे जेके हराम जे पैसनि ते हूंदा आहिनि उन्हनि जी हालत इहा ई हूंदी थी तू सही तो चए मां हाणे वञा थो हुन हबागीअ खे तयारु करे अचां वरी अलाए छा वीचारी जी लीलामी लॻंदी ख़बर ई नथी तो मुझे दिल की गाल कर या अल्लाह अज दी नीलामी इन कोटे जी आखिरी नीलामी हुजे वरी इन कोटे ते ॿी का मज़लूम न्याणी नीलाम न थे ए मुझा अल्लाह इन कोटे जो हमेशा हमेशा जे लाए पाड़ू पत मुझा मोला पत मुझा मोला तू तो कुल शैन कदी रही मुझा रब तू गुनाहगार थी दुआ कबूल कर पर बारगाह में मुझा अल्लाह ए मुझे के कथा माफ कर मुझा मोला इन कोटे जो हमेशा हमेशा जे लाए पाड़ू पट मुझा रब पट ख़बर ही नथी पए मां आहियां छा कॾहिं हीअं सिधो थी घुमां थो कॾहिं वरी हीअं थी घुमां सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे अंदरां वारो मर्द ज़ोरी निकितो दीनार हुकुम हुजूर कर खबर काइनात तैयार आहे फुल तैयार आहे सिर्फ़ हुकुम कर त वठी चांस ठीक आहे तूं वञी काइनात खे वठी अच ऐं मेहमान बि अचण वारा आहिनि वञ मां हेॾे बीठी आहियां वञ भली करे आया
हो खालू दादा जे गरीब खाने ते तव्हां खे भली कार। खालू दादा ॿिया महिमान नज़र नथा अचनि। अॼु जी नीलामीअ में लूसी लपाटियुनि खे दावत नाहे ॾिनी। किथे आहे खालू दादा उसने जो गुलाब? अॼु मां उन गुलाब जी खुशबू तो सिंगण चाहियां। किथे आहे गुलाब? गुलाब खे भी पेश कबो। हजूर हुस्न की मलका ही आहे वो हुस्न जो गुलाब, हुस्न जो शबाब, हुस्न जो मुजसमो, चौभन जवानीअ जो छुलकंदड़ शराब ऐं शबाब जो पैमानो। माशाअल्लाह माशाअल्लाह, मुझे तरफा हिन हुस्न जी मलका ता बलख सदको कयो। जे इहा ॻाल्हि आहे त पोइ 3 लख। हुस्न खरीद करण आयो या तव्हांजे वस खां ॻाल्हि खणी आ। एतिरे में सौदो खालू दादा भी कोन कंदो। खालू दादा 15 लख। सेठ उस्मान ऐं खालू दादा जे गरीब खाने ते सेठ इतला ॾिया त तुंहिंजो शानदार आज्ञा कया हा। सेठ यूंस हल ताणे हलण जी कयूं। हिते असांजी दाल न करंदी। तव्हांजो भलो पीने में आहे त माल में पेर ट्रायो। हाँ सेठे खालू दादा, वाकई असांजी ते दाल कोन करंदी। असांखे तां हलण घुर्जे। सेठ उस्मान, अज रात हीअ छोकरी तुंहिंजी मिल्कियत आहे। मां हिन छोकिरी खे हिकु राति जे लाइ न, सॼी ज़िंदगीअ लाइ ख़रीद करण थो चाहियां। सेठ उस्मान हिन खालू दादा जे अॾे ते सिर्फ़ हिकु राति जो सौदो थींदो आहे, ज़िंदगीअ जो न। तुंहिंजो कमु पैसनि सां आहे, पैसनि। तूं दिलि सां जेके बि पैसा चवंदे न, मां तोखे ॾींदुसि। सेठ उस्मान, मञा थो त ही खालू दादा पैसे जो मुरीद आहे, पर खालू दादा जो बि हिकु उसूल आहे। हिते छोकरियुनि जूं रातियूं नीलाम थींदियूं आहिनि, ज़िंदगियूं न। मां हिन छोकिरी खे हर हालत में, हर कीमत ते ख़रीद कंदुसि। ही मुंहिंजो अटल फ़ैसिलो आहे। तूं रक़म ॿुधाए। सेठ उस्मान, जेकॾहिं न तूं पूरी मिल्कियत मूंखे लिखी ॾींदे न, त बि इहो सौदो कोन कंदुसि। जेकॾहिं तूं पंहिंजे हिन ज़िद ते आई न, त पोइ महिरबानी करे तशरीफ़ खणी हलियो वञ। मां हिन छोकिरी खां बग़ैर हिकु कदम बि ॿाहिरि न वेंदुसि। मां हिन छोकिरी खे हितां वठी वेंदुसि। लॻे थो त तोखे दिमाग़ में ॻाल्हि कोन वेठी सेठ उस्मान। हीअ छोकिरी मुंहिंजे लाइ सोनी झिरकी आहे, मुंहिंजो सरमायो आहे। तूं छा थो चाहीं त मां हिनखे पंहिंजे पिंजरे मां आज़ाद करे ऐं पाण कंगाल थी वञा? न सेठ उस्मान, न।
तुंहिंजो भलो इन में आहे। बुज़ुर्ग सुठी शख्सियत इज़त सां हलियो वञ, न त मां तोखे धिका ॾेई कढाईंदोसि। मां ही छोकिरी पंहिंजे लाइ न पंहिंजे पुट जी मोहबत लाइ जो ख़रीद कया। ही छोकिरी मुंहिंजे पुट जी ज़िंदगी आहे, प्यार आहे, ऐं मुंहिंजी ज़िंदगी मुंहिंजो पुटु वकार आहे, वकार आहे। अॼु हीअ भाॻो पी खरीदार बणिजी तोखां पंहिंजी पुट जी मोहबत ख़रीद कंदो। सेठ उस्मान, दिमाग़ खां कम वठ। हिन कोठनि ते मोहबतूं न आहिनि मिलंदियूं। जेकॾहिं तोखे ऐशी करणी आहे त हर रोज़ ईंदो कर, तोखे हर सहूलत मिलंदी, वरना दफ़ा थी वञे था। मां तोखे चयो न त मां अॼु पंहिंजे पुट लाइ जो ख़रीद कयां, पंहिंजे लाइ न। कीअं तोखे सम्झायां? सेठ उस्मान एतिरो कयल न आहे जो हिन कोठे तां ॿाहिरि वेंदो। मां हिन कैमरे खां बग़ैर न वेंदुसि। कालू दादा अर्शद, तुंहिंजा सभु कारा करतूत असांखे ॿुधाया आहिनि त हिन तुंहिंजे कोठे ते केतिरनि मासूम नियाणियुनि जी इज़त जी तो नीलामी कई आहे। पर साहब, मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो न। छा ॿुधाइणे तुंहिंजी? जेको बि तोखे ॻाल्हाइणो आहे न, हाणे ते हली ॻाल्हाइजांइ। वॾी ॻाल्हि आहे। अरे असांजे घर में छापो, लीडो असांजे घर में छापो। खालू दादा, खालू दादा, ये कम गुलाब शाह आणे आहिनि, तूं करे खां शुरू कया आहिनि। असांजे घर में छापो ते जियो। धीअ, हाणे तूं वञ, सेठ साहब सां गॾु वञ। पुट, ही तोखे पंहिंजी नौं कर। कुदरत वारे जो इंसाफ़ बि अजीब आहे। तोखे असां लाइ खर्चियो अथई, अॼु मां तोखे पंहिंजी नूंहं तस्लीम थो कयां ऐं पंहिंजी इज़त बढ़ाईंदुसि। हेड़े चाचा, मुबारक हुजे, पूरो डाला ॻाल्हायो। वकार बि अची वियो। अचु पुट, वकार। हीअ आहे तुंहिंजी मोहबत। मां तोखे वाइदो कयो न, अॼु मां पंहिंजो वाइदो पूरो कयो आहे।